प्रोग्राम में एक भेरो ॿीहर भलीकार नाज़रीन पंहिंजी गुफ़्तगू जारी है। हिन वक्त वीडियो लिंक ते मूंखे जॉइन किया है ईवान ज़ात सिंध जा अॻवान आहिनि ज़ाहिद भुरगड़ी साहब। उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में मां भलीकार चवां थो। भुरगड़ी साहब मां चाहींदुसि त तव्हां हीअ जेका मौजूदा सूरत हाल आहे उन में जेको एग्रीकल्चर खे नुक़सानु पहुतो आहे उनजे हवाले सां असांखे कुझु ॿुधायो ऐं उनखां सवाइ मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां थो त वॾे वज़ीर चयो आहे त 2 महीननि में असां पाणी निकाल कंदासीं त जीअं असां रबीअ जो जेको फ़सुलु आहे उहो पोखराए सघूं। तव्हां सम्झो था त इहो थी वेंदो ऐं हिन वक़्तु जेको नुक़सानु आहे ज़राअत जो उहो छा पोज़ीशन आहे उनजी उहा ॿुधाइजो। सेण ॻाल्हि इहा जो हिन टाइम ते सिंध तक़रीबन सॼो समुंड जो ॾिए पियो ऐं नुक़सानु एतिरो थी चुको आहे जो लाइव स्टॉक तक़रीबन माण्हुनि जो 50% ख़तमु थी चुको आहे। ज़राअत तक़रीबन 80% ख़तमु थी चुकी आहे। माण्हू जेके आहिनि से उनजा घर बि काफ़ी माण्हू जा ॾेई चुका आहिनि। हाणे फौरी तौर ते जेका असां गवर्नमेंट खे हाणे रीसेटलमेंट में अॻियां अचणु खपे। रीसेटलमेंट में अॻियां अचणु खां मां 2 शयूं करणियूं पवंदियूं। हिकिड़ो त आबादगारनि जा जेके बि ज़रई कर्ज़ आहिनि उहे माफ़ु करे इंश्योरेंस कंपनियुनि खां भराए वञनि। ॿियो हाणे उनखे पेरनि ते बीहारण लाइ फौरी तौर ते उन्हनि खे 2011 जी तर्ज़ ते वतन कार्ड ठाहे उनजो रेवेन्यू डिपार्टमेंट सॼो पड़ताल करे जेके मुतासिर थिया आहिनि उन्हनि खे वतन कार्ड ठाहे कैश सहायता मदद उन्हनि जी कई वञे। ॿियो रबी जे लाइ उन्हनि खे कणिक जो ॿिज ऐं भाण उहो गवर्नमेंट तरफ़ां मुफ़्त मिलणु खपे। ऐं ॿियो आबादगार चवनि था असांखे कटो कणिक जो न खपे, असांखे अटे जो कटो न खपे, डालडा घी खंडु न खपे, असांजी ॿनियुनि मां पाणी कढाइजो। छो जो असांजो जेको आहे सो ख़रीफ़ ख़तमु थी वियो जो रबी जेकॾहिं ख़तमु थी वई इहा सिंध लाइ तमामु वॾो प्रॉब्लम थींदो। रबी जी माना पाण वटि 42 लख मैट्रिक टन कणिक सिंध में पैदा थिए थी। हिन साल जेकॾहिं 42 लख का सम्झां थो अधु बि कणिक पैदा कोन थींदी। पोइ जेको फूड क्राइसिस थींदो उहो तमामु ख़तरनाक हूंदो। दुनिया जे अंदरि चवंदा आहिनि त फूड क्राइसिस जेको आहे बॉर्डर फूड क्राइसिस जेको आहे सो उहो एतिरो ज़रूरी आहे। फूड क्राइसिस एतिरो ख़तरनाक आहे। फूड सिक्योरिटी ज़रूरी आहे, बॉर्डर सिक्योरिटी खां वधीक आहे फूड सिक्योरिटी। त फूड सिक्योरिटी जो प्रॉब्लम थींदो। ऐं वरी बि गवर्नमेंट खे चवंदुसि त जेके बि पुराणा लंग आहिनि ढोरा पुराण जेके बि कब्ज़ा जिन ते आहे फौरी तौर ते लंग बहाल करे ऐं समुंड खे पाणी जो रस्तो ॾेखारियो वञे। ऐं सिंध जेका ॿुॾल आहे उन मां पाणी सॼो कढराए रबी जे लाइ ॿनियूं ख़ाली करायूं आहिनि। जेकॾहिं रबी न थियो पोइ सिंध में जेका तबाही बर्बादी ईंदी उनजे लाइ कुझु नथो चई सघां। बाक़ी हिन टाइम ते जेको आहे सो माण्हू तमामु घणो परेशान आहे। अच्छा भुरगड़ी साहब हीउ जेको नुक़सानु थियो आहे हेॾो सारो जंहिंखे हुकुमरान त इहो था चवनि त हीअ कुदरती आफ़त आहे असां कुझु नथा करे सघूं पर इन ते तमामु घणो ॻाल्हायो वञे पियो ऐं जेके बि माहिर आहिनि या जेके हिन सूरत हाल खे सम्झनि था उन्हनि जो चवणु इहो आहे त हीअ त हिकिड़ी बेहसी करप्शन जे नतीजे में हेॾो वॾो नुक़सानु थियो आहे। बाक़ी इनखे मैनेज करे सघिजे पियो। तव्हांजो छा ख़्यालु आहे ऐं ॿियो तव्हां इनखे कंहिंखे ज़िम्मेवार सम्झो था ऐं उन्हनि सां कहिड़ो रवैयो रखणु खपे या उन्हनि जे बारे में छा फ़ैसिलो थियणु खपे हिन वक़्तु? बिल्कुलु ॾिसो दुनिया जे अंदरि हिकिड़ो उसूल आहे। दुनिया में तव्हां ॾिठो चाइना में छा थियो करप्ट माण्हुनि खे हींअर 2 करप्ट माण्हुनि खे फांसी ॾेई छॾी। ॾिसो हिकिड़े माण्हू खे मारण जी सज़ा मौत आहे। हीअ 400 माण्हू जे सिंध में इरीगेशन ऐं ड्रेनेज जी गफ़लत सां मुआ आहिनि। इन्हनि जो कामूरनि ते 400 माण्हुनि जी मौत जो केस दाख़िल थियणु खपे। ऐं ॿियो ही 400 अरब 10 सालनि में जेके हिननि खे मिलिया आहिनि असांजी टैक्स बनी जा माण्हू जे टैक्स बनी जा पैसा उहे केॾांहुं ख़र्च थिया। ऐं अहिड़े कामूरनि खे बि सुञाणो जॾहिं डिफेंस में बंगला आहिनि ऐं मथे छितुनि ते स्विमिंग पूल हुननि जा लॻा पिया आहिनि। 2-2 हज़ार जा बंगला हुननि जा ॿार मस्तीज़ बेंस हलाइनि पिया। इन ई करप्शन जे पैसे सां अहिड़नि माण्हुनि खे गिरफ़्तार फोर करे ऐं उन्हनि खे जेको आहे सो चौक ते सज़ाऊं ॾिनियूं वञनि ताकी ही 400 माण्हुनि जो जेके वीचारा मरी विया आहिनि उन्हनि जो जेको आहे सो दर्द दुनिया खे ॾिसण में अचे। जेकॾहिं जज़ा ऐं क़ज़ा जो निज़ाम कोन हूंदो इरीगेशन जा माण्हू ईअं ई करप्शन पिया कंदा ऐं ईअं ई रीवो ऐं लैंड क्रूज़र गाॾियुनि में हलंदा पिया पोइ जेको आहे सो असांजो अला हाफ़िज़ आहे ज़मींदारनि जो वधीक कुझु कोन थो चई सघां। अकाउंटेबिलिटी इज़ मस्ट। हाणे ही वक़्तु अची वियो आहे सॼी सिंध बि ॿुॾी वई आहे। 400 माण्हू मरी विया आहिनि। अञा जेकॾहिं असां अकाउंटेबिलिटी कोन कंदासीं
पोइ आउं छा थो चई सघां। पोइ इहो हर साल तबाही लाइ तयारु रहूं असां, इहा हर साल पोइ तबाही थींदी। वॾी महिरबानी भुरगड़ी साहिबु। साईं बरोही साहिबु, साईं भुरगड़ी साहिब खे तव्हां ॿुधो, हू चए थो त को जज़ा सज़ा जो को आहे ई कोन निज़ाम। जेकॾहिं तव्हां हेतिरा माण्हू मरी विया आहिनि, उन्हनि जी बि ज़िमेवारी किथे फिक्स नथा कयो, कुदरती आफ़त चई ऐं टारे था छॾियो मामले खे, त पोइ असां त अॻिते वरी ॿियनि तबाहियुनि जे लाइ तयारु थियूं। साईं बिल्कुलु भुरगड़ी साहिबु भली ॻाल्हि कई आहे। ऐं इन में ॿ ॻाल्हियूं जेके मां नोट कयूं आहिनि। पहिरियों त इहे आहिनि त पाणी कढिणो आहे। पाणी कढण जे लाइ सिम नाला जेके आहिनि, हिकिड़ा त उन्हनि कुदरती लंघ चया, बिल्कुलु उहे ख़ाली कराइणु खपनि, उन कब्ज़ा ख़तमु थियनि त जीअं कुदरती लंघनि खां पाणी समुंड में वञे। ॿियो जेके सिम नाला RBOD ऐं LBOD जे लाइ जेके ठहिया, त उन ते हैसियती कुझु कोन थियो आहे। उनजी भली इंक्वायरी थियणु घुरिजे, उनखे ॾिसणु खपे त उते केरु जेको आहे कोताही कई, कंहिंजी कोताही आहे, जे कट ॾियणो हो केॾी महिल ॾियणो हुयो, न ॾियणो हुयो केॾी महिल न ॾियणो हुयो, या मशीनुनि सां पाणी कढणो हुयो, इहा त कंहिं न कंहिंजी ज़िमेदारी बीहे थी न। बिल्कुलु बि मींहुं हलियो आहे 1.5 महीना, 1.5 महीने में का मशीन का शइ का उते पहुती सिम नाले खे बचाइण लाइ। वॾे में वॾी जेका आहे नुक़सानु सिम नालनि कया आहिनि। सिम नालनि बजाए फ़ाइदे जो नुक़सानु ॾिनो आहे, त उन ते कहिड़ी प्लैनिंग थी आहे, उन ते लॉन्ग टर्म प्लैनिंग थियणु घुरिजे। ॿी जेका ॻाल्हि साईं कई त हारियुनि जी मदद करणु खपे, त असां वटि डेटा मौजूदु आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो। उन मां वरी ॿियो असां वटि रेवेन्यू डिपार्टमेंट में ख़बर आहे जिन जिन हारियुनि वटि या जेके नंढा ज़मीनदार आहिनि, 5-7 एकड़ वारा, 16 एकड़ वारा, 8 एकड़ वारा, उन्हनि खे उन तरीक़े सां मदद करे सघिजे थी। त उहो डेटा असां वटि मौजूदु आहे, उन में देरि न थींदी। पर जे इफ देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे, तव्हांजे कमु करण जी जेका आहे जे। ॿियो साईं चओ त जेके कर्ज़ आहिनि उहे जिन माण्हुनि वरिता हा, इहे जेके पासबुक ते मिलंदा आहिनि, ज़रई कर्ज़ जेके आहिनि, त जो साईं चए थो त भई उहे त माण्हू हिन पोज़ीशन में आहिनि ई कोन जो रीपे करे सघनि या छा कनि, त उन ते बि त कुझु का स्ट्रेटजी। साईं जेके बि ज़रई कर्ज़ आहिनि, इहे पहिरीं बि इन जो प्रेसिडेंट आहे, माफ़ु कयो वेंदो आहे। त ज़रई कर्ज़ जेके आहिनि हिकिड़े सर्टन अमाउंट ताईं, 2 लख 4 लख 5 लख हैसियत हिकिड़ो अमाउंट ॾेई छॾनि, त जेको नंढा ज़मीनदार खणंदा आहिनि। वॾा ज़मीनदार त हाणे वॾियुनि ॻाल्हियुनि जे लाइ बि कर्ज़ु खणंदा आहिनि, पर हिकिड़ो जेको आहे लिमिट फिक्स करे छॾनि त हैसियत जंहिंजो बि ज़रई कर्ज़ु आहे उहो माफ़ु करे छॾनि। ऐं गवर्नमेंट जे हथ में आहे उहो ज़रई कर्ज़ु, फेडरल गवर्नमेंट आहे। ॿी ॻाल्हि जेका 25,000 बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे तहत वज़ीर आज़म अनाउंस कया आहिनि, उहे किथे आहिनि? उहे माण्हुनि खे मिलनि त बि कुझु न कुझु छॾो पए, को थोरो घणो माण्हू कुझु करे सघे। अच्छा, हूअं हिन दौर में इहो ॾुखियो त कोन्हे साईं, त माण्हुनि ताईं जेकॾहिं इमदाद पहुचाइणी आहे या माण्हुनि जी डेटा गॾु करणी आहे या छा आहे, त हीअ त हिकिड़ो डिजिटल वारो ज़मानो आहे। हर शइ जेका आहे तव्हां SMS जे थ्रू बि माण्हुनि खे जेको आहे सो कन्वे करे सघो था। कोविड में ईअं थियो, हिकु सॼियूं फैक्ट फिगर्स ईंदियूं माण्हुनि वटि, अॼु हीअं थियो, हीअं थियो, हीअं थियो, ऐं हीअं कयो, मैसेजिस बि ईंदा हुआ। हाणे छो नथा कनि साईं? अॻे वरी साॻी ॻाल्हि त तव्हांखे को कमु करिणो हुजे, उनजे लाइ तव्हांखे एक्सक्यूज़िस ॻोल्हणा नथा पवनि, तव्हां करे था वञो। हाणे डेटा जेका तव्हां ॻाल्हि कई, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम डेटा जी आहे न। तव्हां अंगूठो हणो, तव्हांजो नालो अची वेंदो ऐं ख़बर पइजी वेंदी तव्हांजे ख़ानदान में घणा माण्हू आहिनि ऐं उन्हनि खे सपोर्ट वञे पई। ऐं असां हैसियत ताईं जेका भुरगड़ी साहिबु ॻाल्हि कई, तव्हां बि जेका ॻाल्हि कई, असां माण्हुनि खे पिनणु सेखारियो आहे, पंहिंजे पेरनि ते बीहारणु न सेखारियो। हाणे इहे जे 25,000 मिसाल ॾियनि था, इन जी जाइ ते 1 लाख 1.5 2 लाख रुपया ॾियनि त पंहिंजो रोज़गारु कयो। हीअ रोज़ हर महीने 1000 2,000 ॾियण सां माण्हू पिनण ते लॻी वेंदो, कमु करण खां उहो जेको आहे निकिरी वेंदो। बांग्लादेश में 3 लाख लेडीज़ गारमेंट फैक्ट्रीज़ में कमु कनि थियूं। असां वटि 45 लाख लेडीज़ जेके आहिनि इनकम बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ते हलनि थियूं। हाणे तव्हां प्रायोरिटी ॾिसो न, असां पैदा छा पिया कयूं? असां कमु वारा माण्हू पैदा न पिया कयूं, असां जेके या ॾिसो न प्रोजेक्ट इहे जेके जोड़िया वञनि था, या बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम वारो हुजे या बेनज़ीर स्किल डेवलपमेंट वारो हुजे, नौजवाननि वारो हुजे, बिल्कुलु यूथ डेवलपमेंट वारो, बिल्कुलु उहो इन वीहनि सां ठहियलु हो त इन्हनि माण्हुनि खे स्किल सेखारिबो नौजवाननि खे, ऐं इन्हनि खे ॿाहिरि जी दुनिया में बि इवन रोज़गार सां लॻाइबो, ऐं इहे स्किलफुल हूंदा त इन्हनि खे रोज़गार मिलंदो। बेशक पोइ हाणे थियो छा, माण्हू जेके आहिनि उहे जेके बि पंहिंजे पार्टियुनि जा माण्हू या ॿिया टिया नौजवान जेके आहिनि, उन्हनि खे 6,000 लाइ घणो वज़ीफ़ो ॾिनो ऐं उन्हनि खे अचणु लाज़मी कोन्हे, सेंटर ते वञनि कोन था, न को स्किल सिखनि था, बसि उन्हनि खे इहो 2-4 महीना इहे पैसा मिलनि था, ॻाल्हि ख़तमु। साईं, असां वटि वरी ॾिसो न, असां पैदा छा पिया कयूं? असां माण्हुनि खे स्किलफुल न पिया ठाहियूं। असां माण्हुनि खे जेको आहे
पंहिंजे पेरनि ते बीहारणु न पिया सेखारियूं। पेनूं ठाहियूं था, पेनूं पिया ठाहियूं असां, पेनूं पिया ठाहियूं। 1000-2000 मां छा थो थिए, 1000-2000 मां 2 ॾींहं तव्हांजो ग़रीब जो नथो गुज़रे, 3 ॾींहं 5 ॾींहं, बाक़ी 25 ॾींहं छा कंदो? तव्हां पिननि ते लॻाए छॾियो त ॿिए खां पिनींदो। हाणे तव्हां ॾिसो न, हींअर सिंध में तव्हां जिथे बि वञो इशू छा आहे? असांखे गवर्नमेंट कुझु कोन ॾिनो, असां बुखिया वेठा आहियूं, असां हिते वेठा आहियूं। को मसइलो थिए, को बि मसाइल थिए त असांखे ख़ुदि गर्ज़ थियणु पवंदो, असांखे पंहिंजो पाण भरो थियणो आहे, पंहिंजे पेरनि ते बीहणो। हींअर त तमामु वॾो नुक़सानु थियो आहे, इन में त मजबूरी में गवर्नमेंट खे मदद करणी पवंदी, गवर्नमेंट खे अॻिते अचिणो पवंदो। उन्हनि खे ई माण्हुनि खे पेरनि ते बीहारणो पवंदो न साईं। बेशक हाणे रियासत जी ज़िमेदारी आहे न साईं, बिल्कुलु ज़िमेदारी आहे। हाणे असां माण्हुनि खे चवंदा तव्हां कराची अचो, जी बिस्मिल्लाह कराची अचो, पर असांखे उहे माण्हू बि त खपनि जेके असांजे ॿनी ॿारे में कमु कनि, जेके हारी नारी जेको हुते पंहिंजो बच्चो ॿार पाण कमाईंदो हुयो, कमु कंदो हुयो पंहिंजे ॿनियनि में। सभिनी लाइ त मुमकिन कोन हूंदो, पर इहा हुकूमत जी ज़िमेदारी आहे न, त उन्हनि खे उते रहण जे लाइक़ु बि त बणाइनि न। बेशक उन्हनि खे सपोर्ट कनि, हारियुनि खे सपोर्ट कनि, जेके स्किलफुल आहिनि, उहे जेके बि शहरी असांजा जेके आहिनि जायूं आहिनि, जेके हैदराबाद आहे, सकरा, कराची आहे, उते उन्हनि खे रोज़गार सां लॻाइनि, बजाए इन जे जो उन्हनि खे विहारे कैंपनि में मानी खाराइनि। असां पनाह गुज़रनि वांगुरु जेके अॻवान असांजी सोसाइटीअ में इहो ख़्वाबु अथव बसि। ऐं ॿियो उहो जेको तव्हां चओ था त देयर इज़ द विल देयर इज़ द वे, विल आहे ई न त छाजो वे मिलंदो, इहो ईअं ई पिया रोईंदासीं सभई, ऐं इहे माण्हू बि पिया रोईंदा। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। ईंदड़ हफ़्ते वरी नवनि इशूज़ सां गॾु तव्हांजे हाज़िर थिबो। तेसिताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।